खपन वेन जेतरा न घेड़े जेतरा न बारूद न हथियार मिस्की नहीं हम पैर केतन केर नमा हुए सरे हम बिचारा कत्ल क्यों थन मुंहिंजो भाटो जाटो समान हालत कत्ल क्यों थन कंदकोट तंगवानी थाने जे हद ॻोठ खामत बख़्श जंज में जहिड़ो फायरिंग जो सिलसिलो शुरू थी वियो जॾहिं त 1 साल अॻु बिजराणी ऐं जंज बिरादरी जे में जहिड़ो थी पियो हो जंहिं में हिकु ॼणो हज़ार ख़ान जंज क़तल थी वियो जॾहिं त अॼु वरी बिजराणी बिरादरी जे माण्हुनि असांजे ॻोठ ते ॿीहर हमिलो कयो आहे जंहिं महिल ख़िलाफ़ मज़दूरनि मर्दनि तोरी औरतनि तंगवानी लिंक रोड वटि बिजराणी बिरादरी जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो उन मौक़े ते SSP कंदकोट सैदर शाह खे अपील कंदे मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ करे संदसि बिजराणी ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे नज़ीर मिराणी सोच TV कंदकोट जान मुर्स कत्ल क्यों थन हाने कौजो करन था हाने बैठान बेड़ान का सुबह भा पांजे ख्याल छोकरो टोरे तेवा पैर केतन केर नमा हुए सरे हम बिचारा कत्ल क्यों थन मुंहिंजो भाटो जाटो जवान हालत कत्ल क्यों थन सजा बिचाराणी गडु इन नसल्ला साहब सजा गडु हमदर्दी करे पुलिस आया है साईं इंसाफ का पे जा मोटरा गरीब मिस्कीन पतड़ा तू दिसे और नजारती नवी जवान छह बालती कत्ल क्यों थन छड़ो मालते हाने तलकी धामन था मिस्कीन जिंज गरीब इन केर भी कोन थन इंसाफ कयो तमा इंसाफ कयो इंसाफ खपे मदद कयो तमाम बंदे जना क्लेश ना झली वेठा ने असा जा नवा इन छोकरो पांजे ख्याल तोरे ते विया तो पैर